ॼाणा थो मुकाम जी चिब पाठे जी ॾाइण 1946 वारी ब्लैक एंड वाइट टीवी 5 लख हल खॼाए तो अॼु चयो थी अंग बि पोपो प्यारींदो अंग पीअंदी वतंदी नालीअ में नचंदी ॻाईंदी जमालो आहे त मां डिस्को वही मूंखे ईअं थो लॻे त बिना दांगे जो तूं मुंहिंजो कारो मुंहुं पिटी करे रईसा इहो भला खत वारो छा मसलो आहे तूं हिन जे पाटोड़े में खाई वञी न त हिन लाइ हराम हराम बचार बेइज्जती तो करे पगार ॾे बि नथो बस अटैक थींदो सिधो अटैक थींदो हा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 हिकु दफ़ो तव्हां मां फासी वियो तव्हांजी ख़बर कान थी पई के महिल विझो त के महिल छो अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं न आहिनि लाहींदियूं तुझी ज़रूरत कीअं थी तो मुंहिंजी थींदे हथ खणो हां मुंहिंजी थींदे तोसां केॾो प्यार आहे जेकर तूं मूंखे चवी न त मां हिन किने तलाह में तुंहिंजे करे टपो ॾेई सघां अरे मुंहिंजो दोस्त बाकी रातों को बोल ऐं चांवर दर ते पिया थी खा चट रुमाल विछाए वे बटे गिरा हणी वठंदे बाबा इहो बि उन्हनि लिखियो उन्हनि मुंहिंजे पीउ न लिखियो आहे मुंडी मरने चवंदे यार मवाली तू तो यार इंसान ही नहीं हाणे रईस बनी ते वियो आहे सुञाणा थो तोखे रमू रबड़ ही तोखे बेले वठी हलंदुसि उते सभिनी थाणनि जा हथियार तोखां साफ़ कराईंदुसि